जी दोस्तों, असां जेके प्रॉब्लम्स हल करे रहिया हुआसीं उहे हुया असांजा रेशोज़ ऐं प्रोपोर्शन ते। उमेद आहे त उहे अव्हांखे सम्झ में अची विया हूंदा। पर हाणे अव्हां दोस्तनि जो चवणु आहे त सर जेको आहे सो JST ऐं PST जे हिसाब सां जेको आहे सो असांजी जेका मैथमेटिक्स शुरू कयो उहा कयो असांजी लीनियर इक्वेशन खां शुरू कयो। त दोस्तो मां जेको आहे अॼु खां असां जेको आहे सिखणु शुरू कंदासीं लीनियर इक्वेशन खे कीअं हल कजे। त हाणे जेको आहे असां लीनियर इक्वेशन जो जेको टॉपिक आहे उहो आहे असांजे क्लास 6 मां, जेको असांजो यूनिट नंबर आहे 9। त दोस्तो हाणे हे जेको असांजो पहिरियों नंबर प्रॉब्लम आहे उन में चए थो असांखे जेको आहे सो हीअ जेका असांखे इक्वेशन गिवन आहे उनखे सॉल्व करे ॾेखारियो। मतिलबु त हिन में जेका असांजी एक्स गिवन आहे उनजो जेको वैल्यू फाइंड करे ॾेखारियो त उहो केतिरो थींदो। त दोस्तो अचो ॾिसूं त हिते जेको एक्स जो जेको वैल्यू आहे उहो केतिरो थींदो ऐं उहो कीअं फाइंड थींदो। अचो त ॾिसूं दोस्तो। हाणे हिते एक्स माइनस 7 इज़ इक्वल टू 8। त दोस्तो हाणे हिते ॾिसो जेको आहे असांजी छा जी निशानी आहे, बराबरि जी निशानी आहे। हाणे हिनखे असां चवंदा आहियूं इक्वल ऐं सिंधी में चवंदा आहियूं असां हिनखे बराबरि जी निशानी। त दोस्तो हाणे हे जेको असांजो हीअ साइड ऐं हीअ साइड ॿई पाण में छा थी वियूं असांजूं बराबरि थी वियूं। त दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि जेको आहे सो अव्हां यादि रखो त जॾहिं बि का शइ असां बराबरि जे हिन पासे खां हेॾे खणी ईंदासीं या हिन पासे खां हेॾे खणी ईंदासीं, माना हिन पासे खां हेॾे टिपाईंदासीं या हिन पासे खां हेॾे खणी ईंदासीं, त जेका बि शइ हुजे त उनजी जेका आहे असांजी निशानी जेका आहे सो चेंज थी वेंदी। त जेकॾहिं दोस्तो असां जेका बि शइ माना इक्वल जे हुन पासे जेकॾहिं क्रॉस कयूं था त उहा जेकॾहिं असांजी माइनस में आहे त उहा असांजी प्लस में थींदी ऐं जेकॾहिं उहा शइ असांजी प्लस में आहे त उहा असांजी जेका आहे सा माइनस में थींदी। ऐं ॿियो जेको आहे सो असांजी जेकॾहिं उहा ज़र्ब में आहे त उहा जेको आहे सो वंड में थी वेंदी ऐं जेकॾहिं उहा वंड में आहे त उहा ज़र्ब में थी वेंदी। त दोस्तो हिते असांजो जेको एक्स माइनस 7 इज़ इक्वल टू 8 आहे। त हाणे असांखे हिते जेको आहे असांखे जेका फाइंड करणी आहे उहा फाइंड करणी आहे असांखे एक्स। त हाणे हिते जेको आहे सो एक्स सां जेको गॾु आहे उहो आहे 7। त मां ऑलरेडी अव्हांखे ॾसे चुको आहियां त जेकॾहिं का शइ हितां खां असां हेॾे बराबरि खां हेॾे आणींदासीं त उहा जेकॾहिं माइनस जी हूंदी त असांजी छा थी वेंदी, प्लस जी हूंदी। त दोस्तो हाणे एक्स जेका असांजी हिते ई पई हुजे त हीअ जेका माइनस 7 आहे हीअ असांजी माइनस 7 या असां बराबरि हिन बराबरि खां असां छा आणियूं हेॾे आणियूं त हिते माइनस जी हेॾे छा थींदी असांजी प्लस ई थी वेंदी। त दोस्तो हीअ ॾिसो माइनस जी बराबरि खां हिन पासे आंदमि त हिते प्लस ई थी वई ऐं हे जेका आहे 8 प्लस जा असां साॻे रखंदासीं। त जेको आहे असांजी एक्स जेका बराबरि थींदी 7 ऐं 8 जेका असांजा थींदा 15। त दोस्तो असांजो जेको एक्स जो जेको वैल्यू मिलियो उहो आहे असांजो 15। त दोस्तो त उमेद आहे त हे अव्हांखे सम्झ में आयो हूंदो। जेकॾहिं अव्हांखे सम्झ में नथो अचे त कमेंट में पुछी सघो था ऐं जेको आहे सो अहिड़ा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। हा ॿ सही आहे। जी दोस्तो असां जेको प्रॉब्लम नंबर 1 कयोसीं उमेद आहे त उहो सम्झ में आयो हूंदो। उहो जेको असांजो इहो लीनियर इक्वेशन ते हुयो। हाणे हे जेको असांजो प्रॉब्लम नंबर 2 आहे हे बि जेको असांजो लीनियर इक्वेशन आहे जेको अव्हां सही नमूने सम्झी सघो था त जेको आहे सो y + 5 इज़ इक्वल टू 12। त हाणे असांखे हिन जेको आहे सो हिन प्रॉब्लम में छा करिणो आहे, असांखे y जो जेको आहे सो वैल्यू फाइंड करिणो आहे। त दोस्तो मां अव्हांखे ऑलरेडी ॾसे चुको आहियां त जेको आहे सो जॾहिं बि का बि शइ असां हीअ जेका बराबरि आहे न त बराबरि खां हेॾां आणींदासीं, ठीकु आहे दोस्तो, बराबरि खां हेॾां खां हेॾे आणियूं या हेॾां खां हेॾे आणियूं। त जॾहिं बि असां बराबरि खां का शइ हुन पासे क्रॉस कंदासीं त छा थींदो त पोइ जेका शइ असां क्रॉस कंदासीं त उनजी जेका सिंबल हूंदी जेकॾहिं उहा प्लस जी निशानी आहे त उहा माइनस ई थींदी ऐं जेकॾहिं माइनस जी निशानी आहे त उहा असांजी छा थींदी, प्लस ई थींदी। ऐं जेकॾहिं उहो ज़र्ब में आहे त उहो असांजो डिवीजन में हली वेंदो ऐं जेकॾहिं डिवीजन में आहे त उहो असांजे छा में हली वेंदो, ज़र्ब में हली वेंदो। त दोस्तो त अचो ॾिसूं त हे प्रॉब्लम कीअं थींदो। त दोस्तो असांजो जेको प्रॉब्लम गिवन आहे y + 5 इज़ इक्वल टू 12। त दोस्तो हिते असांखे जेको फाइंड करिणो आहे उहो फाइंड करिणो आहे y जो वैल्यू। त दोस्तो हाणे y जो वैल्यू कीअं फाइंड थींदो, तमामु आसान आहे, परेशान थियण जी का ॻाल्हि न आहे। त y असांजी हिते ई पई हुजे, जिथे असांजी आहे उते ई पई हुजे, पर हे जेको असांजो 5 असां हेॾे खणी ईंदासीं। जी दोस्तो छाकाणि त असांखे सिर्फ़ु y फाइंड करिणो आहे न, त पर हिते y में छा थिए 5 जी
इनक्री 5 जो जेको आहे वाधारो थियल आहे त हाणे इन 5 जो वाधारो मां जान छॾण जे लाइ असां छा कंदासीं त हे जेको 5 आहिनि असां बराबरि जे हिन पासे खणी ईंदासीं त वाए हीअ इज़ी बराबरि जी निशान हिते रखां साॻी हे 12 बि साॻा त दोस्तो हे जेके 5 आहिनि त मां हे बराबरि खां हेॾे खणी ईंदुमि त इहे असांजा छा थींदा माइनस जा थी वेंदा त दोस्तो हे जेके 5 माइनस जा इन करे थिया आहिनि छाकाणि त मां ऑलरेडी तव्हांखे ॾसे चुको आहियां त जेका शइ प्लस जी हूंदी ऐं बराबरि जे हुन पासे ईंदी त उहा छा जी थींदी असांजी माइनस जी थी वेंदी त वाए बराबरि थींदी असांजी वाए इज़ इक्वल टू हाणे 12 मां असां जेकॾहिं 5 कटींदासीं त उहे छा थींदा असांजा 7 थींदा त दोस्तो हाणे असांजो जेको वाए जो वैल्यू आयो आहे उहो आयो आहे 7 त दोस्तो उमेद आहे त हे जेको आहे सो प्रॉब्लम्स तव्हांखे सुठे नमूने सम्झ में ईंदा हूंदा जेकॾहिं का बि मतिलबु ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तव्हां पुछी सघो था कमेंट में।